के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। सावण वसी सुअसी मथे मारग मुंद, पल जाओ पच पल रसी थी सरही सारी सिंध। आया आया अगण अजीब मुंह, सरस्वती सौगंध। हबीब हियड़े हंद अला अली अहमद विसरन की वजूद मां। सावण वसी सुअसी अला कया में कमलार। मल्हार हर बर तू हर बरसा, हर जाओ मेघ मलार। पलुर पालो टे पुरखया लथा देह दुकार। अची अजीबन आजार, अली अहमद में जा मिस्कीनन तावरी। आया करे कुर्बदारूं हो मिलन मारू आया करे कुर्बदारूं। वठा भी वरी अज वठा भी वरी अज पयूं दूं बहारूं। मिलन मारू आया करे कुर्बदारूं हो मिलन मारू आया। वठा मिया वरी अज वठा मिया वरी अज पयूं बूंदूं बहारूं। मिलन मारू आया करे कुर्बदारूं ओ मिलन मारू आया। बजा बिरी बादल ककरन जा कर गल सजे धरत थादल। सिकंदियूं सिंगार ओ सजे धरत थादल। सिकंदियूं सिंगार वठा मिया वरी अज वठा मिया वरी अज पयूं बूंदूं बहारूं। मिलन मारू आया करे कुर्बदारूं ओ मिलन मारू आया।
करारूं ओॾे हाडुर टुटरियो मीयूं कुल करारूं वथा मींह वरी अॼु वथा मींह वरी अॼु पयूं बहारूं मिलण मारो आयो करे कुर्बदारूं मिलण मारो आया मिलाया मूं महरम आणे ईशियागम मिलाया मूं महरम ओथिया होत हमदम मुझे मन मल्हारूं ओथिया होत हमदम मुझे मन मल्हारूं वथा मींह वरी अॼु वथा मींह वरी अॼु पयूं बूंदूं बहारूं मिलण मारो कुर्बदार ओ मिलण मारो आया मौला मोहब मिलाए अला आहूं आलम जूं सुणी वॾी सख सचा धणी आगाह तोखे आहे उभरिया जे आसूं करे से सलड़ा थी मसुकाए विझी सग सायर में मथा मींह वसाए जे जिनी जा सैकड़ू अला से तिनी रब रसाए हाल खर मखिलाए मुहाबे मुरसल जे अली अहमद अजीबन तो मिलो मन मुजीबन अली अहमद अजीबन मिलो मन मुजीबन ओ कुर्बदार करीबन भोला थियो सब लाचार ओ कुर्बदार करीबन भोला थियो सब लाचार वथा मींह वरी अॼु वथा मींह वरी पयूं तूं बहारूं मिलण मारो आया वो करे कुर्बदारूं ओ मिलण मारो आया वो करे कुर्बदारूं वथा मींह वरी अॼु वथा मींह वरी अॼु पयूं तूं बहारूं मिलण मारो आया वो करे कुर्बदारूं ओ मिलण मारो आया तमाम बेहतरीन माशाल्लाह तमाम सुहिणो कलाम ऐं व्यूवर्स अस्सलाम वालेकुम मां सभिनी खे भली कार चवंदसि असांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हमेशह जीअं अमां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं आगाज़ जो कलाम असां इन करे कयो छो जो अॼु फ़क़ीरी रंग तारी रहंदो प्रोग्राम ते ऐं उमेदु कयां थी त हीउ फ़क़ीरी रंग अमां सभिनी खे तमामु घणो पसंदि ईंदो सो मौज़ूद महिमान मौजूदु आहिनि उन्हनि सां असां बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं बिल्कुलु कचहरी कंदासीं पर मांखे ॿुधाईंदी हलां त अॼु असां कहिड़ी शइ ते वधीक फोकस करण वारा आहियूं अमां सभिनी खे ख़बर आहे त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं इन लिहाज़ सां असांजे लाइ असांजा जेके ओलिया आहिनि बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जूं मज़ारूं आहिनि दरगाहूं आहिनि असांजे लाइ तमामु घणियूं अहमियत जूं हामिल आहिनि ऐं वधीक जेको अक़ीदो हूंदो आहे असांजो इहो ई हूंदो आहे त मज़ार ते वञी करे माण्हू सुकून महसूसु कंदा आहिनि छो जो उते जेके सूफ़ी थॉट्स आहिनि जेके सूफ़ी माण्हू आहिनि जेके तव्हांखे गाइड कनि था जेको फ़क़ीरी रंग आहे कॾहिं माण्हू धमाल ते मस्तु थी थो वञे कॾहिं उते वाई काफ़ी ॿुधी करे मस्तु थी थो वञे ऐं कॾहिं वरी ईअं आहे त उतां जो जेको इन्वायरमेंट
आहे, जेको माहौल आहे, उते वञी करे माण्हू दुनिया जूं सभई परेशानियूं विसारे करे उते हिकिड़ो अजीब सुकून महसूसु कनि था जेको तव्हांखे दुनिया जे कंहिं बि हंधि नथो मिले। सो इन करे असांजे लाइ दरगाहूं हिकिड़ी ख़ासि अहमियत रखनि थियूं ऐं ख़ासि करे जेको मौजूदा जेका सिचुएशन आहे, अफ़रा तफ़री वारो आलम आहे, उन में जेकॾहिं हिकिड़ो माण्हू दरगाह ते वञे थो, उते वञी कुझु टाइम गुज़ारे थो, त यकीन कयो उनखे जेतिरो सुकून उते थो मिले उहो शायदि उनखे किथे बि नथो मिली सघे। सो अॼोके प्रोग्राम ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त असां हमेशह कोशिशि कंदा आहियूं त दरगाहुनि ते ॻाल्हायूं ऐं सूफ़ी ओलिया आहिनि, जेके शाइर आहिनि, उन्हनि ते ॻाल्हायूं, उन्हनि जे पैगाम खे अॻिते वधायूं। हूअं त मां सभिनी खे जेके बि सूफ़ी सोज़ रखनि था उन्हनि खे दरगाहुनि जे हवाले सां बि नॉलेज हूंदी आहे ऐं उन्हनि शाइरनि जे हवाले सां, जेके सूफ़ी बुज़ुर्ग जिन खे असां सॾियूं था, उन्हनि जे हवाले सां बि नॉलेज हूंदी आहे। पर कुझु असांजा ॾाहा अहिड़ा बि आहिनि जिन जे हवाले सां थी सघे थो त उन इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे त ख़बर हुजे, पर इलाइक़े खां ॿाहिरि वारा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर न हुजे। सो अॼु असां कोशिशि कंदासीं त हिकिड़ी अहिड़ी दरगाह ते ॻाल्हायूं जंहिंजे हवाले सां थी सघे थो त अव्हां वटि नॉलेज हुजे, जेकॾहिं न आहे त अॼु मां जे लाइ हीउ प्रोग्राम ख़ासि साबित थियण वारो आहे त अव्हांखे उन्हनि जे हवाले सां अवेयरनेस मिलंदी त उन्हनि जो पैगाम छा हुयो ऐं उन्हनि कहिड़ो पैगाम, कहिड़े पैगाम खे अॻिते वधायो। सो मूंखे ॿुधाईंदी हलां त ठटे में दरगाह आहे हज़रत सूफ़ी फ़क़ीर अब्दुल्ला मिसर शरीफ़ ऐं तमामु वॾी दरगाह आहे, उतां जी तमामु घणी फेमस दरगाह आहे। पर जेको बुज़ुर्ग जंहिंजो मां नालो खयों सूफ़ी फ़क़ीर अब्दुल्ला मिसर साहब, उन्हनि जो पैगाम, उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जो फ़लसफ़ो छा हुयो, इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असां वटि जेके मौज़िज़ महिमान मौजूदु आहिनि उन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात कराईंदसि। उन खां पोइ असां बाक़ाइदा कचहरी जे सिलसिले खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। सो पहिरियों जेको मौज़िज़ महिमान असां सां गॾु मौजूदु आहे जनाब फ़क़ीर नसीर मोहम्मद जिस्काणी साहब। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद, अव्हांखे भली कार चवंदासीं। सलाम सिंध। महिरबानी, तव्हां सिंध टीवी वारनि जी असांखे घुरायो अथव। असांजी दरगाह जेका आहे हज़रत सूफ़ी फ़क़ीर अब्दुल्ला मिसर रहमतुल्लाह अलैह, सो सूफ़ियाने फ़िलसफ़े जी वॾे में वॾी दरगाह जेका आहे दरगाह झोक शरीफ़ हज़रत सूफ़ी शाह इनायत शहीद, उन जे सिलसिले जे फ़क़ीर हज़रत नसीर मोहम्मद जलालानी फ़क़ीर जा दस्तबयद तालिब हुया। सर डिटेल में असां ॻाल्हाईंदासीं, ॿिया महिमान बि आहिनि, उन सां बि असां कचहरी कंदासीं। सो अॼु असां कोशिशि कंदासीं त जेके बि ॻाल्हियूं आहिनि उनखे असां तफ़सील सां बयानु कयूं। जी व्यूअर्स, ॿियो जेको मौजूदु महिमान मौजूदु आहे जनाब फ़क़ीर अब्दुल जब्बार पंवर साहब। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे भली कार चवंदासीं, लख थोरा, पंहिंजो ख़ासि वक़्तु तव्हां ॾिनो। उन खां पोइ व्यूअर्स, जंहिं फ़नकार खे मां आगाज़ में ॿुधो, जंहिं सुठे आवाज़ खे, जनाब फ़क़ीर इमाम अली बिरोही साहब। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद, अव्हांखे भली कार चवंदासीं। ऐं व्यूअर्स, हिन पासे ॾे असां सां गॾु मौजूदु आहिनि म्यूज़िशियन में जनाब मोहरम नाज़ साहब। अस्सलाम वालेकुम। ऐं आसिफ़ अली साहब मौजूदु आहे। सो आसिफ़ साहब, अव्हांखे वेलकम चवंदासीं, लख थोरा, मां सभिनी जा जो हिते मौजूदु आहियो। सो व्यूअर्स, प्रोग्राम खे बाक़ाइदा असां अॻिते कंटिन्यू कंदासीं, बट हिते टाइम आहे हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो। सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं ऐं ब्रेक खां पोइ असां कोशिशि कंदासीं त तफ़सीलन हर मौज़ू ते कचहरी कयूं। सो मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो। ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। अॼोको जेको ख़ासि मौज़ू आहे उनखे असां बिल्कुलु अॻिते कंटिन्यू कंदासीं। सो मां कॉल्स बि करे सघो था, स्क्रीन ते तव्हांखे नंबर नज़र अचनि पिया। पर हिकिड़ी रिक्वेस्ट त कॉल जंहिं महिल मां कंदो त टीवीअ जो आवाज़ु म्यूट रखंदो, तव्हांजी ॻाल्हि असां ताईं बिल्कुलु सही पहुची सघंदी। सो फ़क़ीर नसीर मोहम्मद जिस्काणी साहब मौजूदु आहे, उन्हनि खां असां ॼाणणु चाहींदासीं जंहिं दरगाह जो अॼु असां तस्करो हिते कयूं पिया, हज़रत सूफ़ी फ़क़ीर अब्दुल्ला मिसर शरीफ़। सो सभ खां पहिरियों त सर मां चाहींदसि हिन दरगाह जो तारुफ़ ऐं दरगाह ठटे में वाक़ई आहे ऐं इन हवाले सां जेकॾहिं तव्हां कुझु ब्रीफ करणु चाहियो। दरगाह जो फाउंडर या दरगाह धणी जेको आहे हज़रत सूफ़ी फ़क़ीर अब्दुल्ला मिसर, जेको असांजो मुर्शिद आहे अब्दुल्ला मिसर, जी हा, उहे दरगाह झोक शरीफ़ सां वाबस्ता हज़रत फ़क़ीर नसीर मोहम्मद जलालानी जिन जा दस्तबयद तालिब आहे, या 60 खां अॻे जी ॻाल्हि आहे। उन खां पोइ पाण जेको आहे सो रहाइशो दड़ो शहर आहे, बठोरो, तालको, ठटे ज़िले जे ई एरिया आहिनि ऐं दरगाह झोक शरीफ़ खे वेझा आहिनि। पोइ वरी मुर्शिद खेनि चयो त तव्हां दरगाह झोक शरीफ़ जी रियाज़त कंदा रहो। पोइ रोज़ानी संदुनि मामूल हुई त काठियूं खणी दरगाह जे भंडार ते या लंगर खाने ते रोज़ाना पहुचाईंदा हुआ। 20 साल जेका असां ड्यूटी कयूं। दरगाह जे तालिब थियण खां अॻु में जेको आहे साईं जन जेको आहे सो तमामु वॾा सूर्य बहादुर धाड़ेल, जिन ते अंग्रेज़ जे ज़माने में गोली जो ऑर्डर बि हुयो, सेंट्रल जेल हैदराबाद में बि जेको आहे सो बंदि रहिया। उन खां पोइ शाह साहब, शाह अब्दुल लतीफ़ जे रिसाले जो खेनि इश्क लॻो, सॼो रिसालो खेनि यादि हुयो। डॉक्टर नबी बख्श बलोच, साईं खे चवां डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, साले मोहम्मद शाह, वॾा वॾा जेके पाए जा बुज़ुर्ग हुआ या जेके ॼाणू हुआ लतीफ़ जा वटनि सिखणु ईंदा हुआ,
माशाल्लाह। संदन मैखाने ते संदन उतारे ते उन खां पोइ 20 साल उते रियाज़त कयूं, 30 साल दरगाह जोग शरीफ़ जी। तंहिंखां पोइ खेनि फ़क़ीरी फैज़ मिलियो, अमुर थियो त तव्हां ठटे शहर में पंहिंजो मस्कन ठाहियो। अॻु में पाण ठटे में न वेठल हुया, अॻु में न हुयो। पहिरीं जेको आहे फोर फादर्स साईं वारनि जा जेके आहिनि जा ॾाॾाणा लस ॿेले रियासत जा हुया। उन खां पोइ माइग्रेट करे ठटे ज़िले में आया, इहो ठटे खे शरफ़ मिलियो। संदन विलादत बि ठटे में थी, वरी जेको विसाल बि ठटे में थियो। संदन दरगाह बि जेका आहे असां ठटे शहर में ई गॾु आहे, दरगाह मिसण शरीफ़ जे नाले सां मशहूरु आहे। पाण 1982 में जेको आहे सो विसाल कयूं, सूफ़ी सिलसिले सां वाबस्ता हुआ। संदन तालिब मुरीद पूरे पाकिस्तान में आहिनि, सिंध में, बलोचिस्तान में, पंजाब में, सरहद में, फारेन में, जेके रोज़ वठनि कचहरी लाइ ईंदा हुआ। रोज़ानी उन्हनि खे पाण ज़िक्र फ़िक्र या जेके ॾह 40 आहिनि इहे ॾसींदा कंदा हुआ। ऐं काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे इन सोबत में अचण खां पोइ जेके आहिनि सुधरी विया, पंहिंजा अहमाल सिधा कयूं, पंहिंजे पाण खे अलाह जे नाले सां वक़फ़ कयूं। सूफ़ियुनि जो सिलसिलो जेको आहे उहो मोहबत जो आहे, अक़ीदत जो आहे। उहे इंसान खे इंसान अज़ीम बनाइणु चाहींदा आहिनि। असां त हर इंसान खे अज़ीम नथा करे सघूं, पर उहे रूहानी तरबियत ॾींदा आहिनि। उन्हनि जो फोकस दिलि ते हूंदो आहे, रूह ते हूंदो आहे, कहिड़े नमूने सां जेको आहे सो इंसान जो इस्लाह कजे। हिकिड़ो इंसान अशरफ़ अल मख़लूक़ात आहे, दुनिया जे टोटल जेके मख़लूक़ात आहिनि सभ खां अशरफ मख़लूक़ात इंसान जी आहे। इंसान खे अलाह साईं मोकिलियो हिन ज़मीन ते, इन जे लाइ त तव्हां वञो, इबादत बि करियो, पंहिंजे पाण खे सुञाणो। ठीक, माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं फ़क़ीर अब्दुल जब्बार पंवर साहिबु अवां बि हिते मौजूदु आहियो। सो अवां खां ॼाणणु चाहींदुसि सूफ़ी फ़क़ीर अब्दुल्ला मिसर शरीफ़ जो फ़लसफ़ो अवां हिते बयानु करणु चाहींदा, छो जो लाज़िम आहे फ़लसफ़े खां बिना त कुझु नथो थी सघे। सूफ़ी जो हमेशह जेको फ़लसफ़ो आहे उहो आहे मोहबत, प्यार। हिन अहिड़े दौर में जो हींअर कशमकश जो दौर हले पियो, इन में अफ़रा तफ़री में जेको दर्स सूफ़ी वटि मिले थो उहो किथे बि दुनिया में नथो मिली सघे। बिल्कुलु सही। हक़ीक़त में जेको माना जेका बि रूहानी जेका राहत आहे उहा सिर्फ़ु दरगाहुनि ते सूफ़ी फ़क़ीर वटि ई मिले थी। बाक़ी जेको कुझु आहे इहो सिर्फ़ु ॾेखावा, हक़ीक़त जेका आहे उहा सूफ़ी वटि आहे। सही। उते जेको बि माण्हू अचे थो, पंहिंजो जेको बि अहंज ईज़ा जेके बि हुन सां मुसीबतूं गॾनि, जेकॾहिं हू फ़क़ीर जे कचहरी में हुनजे मैखाने में पहुचे थो, उहे बाक़ी हुनखे सभु विसरियो वञनि था। उते मोहबत मतिलबु उते एतिरो मज़ो अचे थो, उते एतिरो मगन जीअं, छो जो असुलु हक़ीक़त आहे ई फ़क़ीर वटि। बाक़ी हीउ सभु जेको जहान आहे इहो ईअं बसि हले पियो। बाक़ी जेकर हक़ीक़त में ॾिठो वञे, जेको रूहानी जेका फैज़ मिले थो हर लिहाज़ सां उहो जेको आहे फ़क़ीर वटि ई आहे, ॿियो किथे बि कोन्हे। सही, तमामु सुठी मां ॻाल्हि की। नसीर मोहम्मद साहिबु अवां खां इहो ॼाणणु चाहींदमि, छो जो माशाल्लाह असांजो जेको टॉपिक आहे, जेको मौज़ू आहे उहो फ़क़ीरी रंग, ऐं अव्हां जे नालनि जे अॻियां बि फ़क़ीर लॻल आहे। सो इन वर्ड खे तव्हां कीअं डिफाइन कंदो, एक्सप्लेन कंदो? जेको आहे हिते त आम फ़लसफ़े में फ़क़ीर जो ख़ैरात वठण वारो आहे, बिल्कुलु। पर फ़क़ीर उहो आहे जेको फ़िक्र सां हुजे। फे जो मतिलबु आहे फ़िक्र, काफ़ जो मतिलबु आहे किनायत। किनायत कहिड़ी करणी आहे, तव्हांखे पंहिंजो फज़ूल वक़्तु विञाइणो न आहे। जेको टाइम आहे, ॾिसो जेके मग़रब जा मुल्क आहिनि जेके आहिनि उन्हनि खे टाइम जी अहमियत आहे। फ़क़ीर या 1000 साल अॻु में ॻाल्हि कई आहे त तव्हां पंहिंजे टाइम जी जेका आहे सा किनायत करियो। जेको तव्हांखे टाइम मिले थो पंहिंजे हिलाल रोज़ी वजह खां पोइ तव्हां पंहिंजे रब जी यादि में गुज़ारियो। ये आहे यकीन। जॾहिं तव्हां अलाह जी ज़ात ते भरोसो कंदा, यकीन कंदा, तॾहिं का शइ तव्हां माणे सघंदा। उन खां पोइ रे आहे रियाज़त। जॾहिं तव्हां रियाज़त कंदा, रियाज़त ख़िज़मत आहे। जॾहिं मुर्शिद जी ख़िज़मत कंदा, ख़ुदा जे मख़लूक़ आहे जी ख़िज़मत कंदा, कंहिं ॾुखियायल खे, कंहिं बुखायल खे, कंहिं भटकियल खे रस्तो ॾींदा, त उहो जेको आहे सो अलाह जे तरफ़ रजू थींदो। उन जा जेके आहिनि से बद अमाल सिधा थींदा, उहो सिधे रस्ते ते ईंदो। फ़क़ीर इन लाइ हूंदा आहिनि त उहे कंहिं ख़राब खे सिधो रस्तो ॾसी। सही, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं हिकिड़ो तमामु मशहूरु, अवां कुझु चवणु पिया चाहियो? पहिरियों मां पंहिंजी ॻाल्हि मुकमल करे सघां। थोरो इहो त भई फ़क़ीर वटि जेको फ़क़ीर जो मैखानो आहे, हिन दुनिया में असां वटि जेको बि मिसाल घर मां जेके जंहिं माण्हू खां मिसाल बेज़ार थी कंहिंखे माण्हू कढी बि छॾे थो, उहो जेकॾहिं फ़क़ीर जी कंहिं दरगाह वटि उते अचे थो, उन जी जॾहिं ख़िदमत में अचे थो त उते उहो जेका दर्स ॿुधे थो,
उहो उन खां बाक़ी पोयों सभु उहो विसरियो थो वञे। फ़क़ीर उहा शइ आहे जेका उनखे बि उहा ई मोहबत ॾिए थो। उन जो नओं जनम थिए थो, ईअं सम्झो त उन जो नओं जनम थिए थो, हिकिड़ी नई हयाती मिले थो। उनखे चए थो त माज़ी तूं पंहिंजो विसारे अॻिते ले सिधो थी हल त तुंहिंजो जेको आहे सो मुस्तक़बिल सिधो थी। एतिरो हुनखे प्यारु मिले थो, ओतिरी हुनखे मोहबत मिले थी जो हुन खां पंहिंजा अज़ीज़ बि विसरियो था वञनि। हक़ीक़त में जेको असुलु मक़सदु इहो आहे। पर हाणे असांजे दरगाहनि ख़ानकाहनि ते जिन जा धणी न आहिनि, असांजा धणी वेठल आहिनि, दरगाह धणी मौजूदु आहिनि, उहे हर बुरे कम खे खां मना कनि था। पर अहिड़ियूं दरगाहूं आहिनि जिते नशा पता आहिनि या ॿिया टिया आहिनि, इहे बदामालियूं आहिनि, त उन्हनि दरगाह धणियुनि खे खपे त उन शइ ते कंट्रोल कनि। हिकिड़ो मुनज़िम निज़ाम हुजणु खपे जंहिंसां जेको आहे असां इहो चवंदासीं अव्हांजे फोरम तां त जेको आहे मुनज़िम निज़ाम हुजे। तोड़े दरगाह धणियनि त बि उहे उन शइ खे जेको बुज़ुर्ग जो प्रचार थियल ॻाल्हि आहे या जेको मंशूर आहे या जेको उन रस्तो ॾिनो आहे उन ते असांखे हलणु खपे। ईअं न त असां पंहिंजो कारोबार करियूं, पंहिंजो जेको आहे सो हिन में हो त ला तमा आहिनि, उहे ला योहताज आहिनि। ठीकु, असां सां गॾु कॉलर बि मौजूदु आहे, ॾिसूं था त केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो। वालेकुम सलाम जी, पंहिंजो नालो ॿुधाइजो। अदी मां ज़ुबैर अली अब्बासी लालकाणे खां थो ॻाल्हायां। माशाल्लाह, अदा कहिड़ा हाल आहिनि नवाज़ा? अदी ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, शुक्र भेण, तव्हां ॿुधायो ठीकु लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम जे लाइ छा चवणु चाहींदो? अॼोको जेको मौज़ू आहे फ़क़ीरी रंग। भेण ज़बरदस्त प्रोग्राम थो हले तव्हांजो ॾाढो, पर हिकिड़ी शिकायत आहे तव्हां सां। जी जी भेण, मां जॾहिं बि कॉल कंदो आहियां तव्हांजे चैनल ते या अदा छा आहे न, ॾिसो अव्हां जहिड़ा अलाए केतिरा महिरबान आहिनि जेके हमेशह कॉल कंदा आहिनि, ऐं लाज़िम आहे हाणे कॾहिं कंहिं ख़ुशि नसीब जी कॉल मिली थी वञे, कॾहिं नथी मिले, त इहे शयूं त थींदियूं रहंदियूं आहिनि। सो शिकायत तव्हांजी बजा आहे, पर असां कोशिशि कंदा आहियूं तव्हांजी कॉल्स रिसीव कयूं। सो टॉपिक ते जेकॾहिं ॻाल्हाइणु चाहियो। हेलो, थैंक यू सो मच अमां कॉल कई। मूंखे लॻे थो मुंहिंजी लाइन ड्रॉप थी वई। ख़ैर, असां कोशिशि कंदासीं त वधीक अॻिते पंहिंजे मौज़ूअ खे असां कंटिन्यू कयूं। ऐं अवां पंहिंजे ॻाल्हियुनि में इहा ॻाल्हि कई त सूफ़ीअ जे फ़लसफ़े खे, सूफ़ीअ जे राज़ खे सम्झणु, ऐं इन ते कुझु सिटूं बि आहिनि त सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। ऐं इन्हनि ॿिनि सिटुनि में मुंहिंजे ख़्याल में सॼो फ़लसफ़ो समाजी थो वञे। सो जेकॾहिं तव्हां पंहिंजे फ़लसफ़े जे मुताबिक़, तव्हांजी जेका सोच आहे उन जे मुताबिक़ जॾहिं इन्हनि ॿिनि लाइनुनि खे तव्हां हिते डिफाइन कयो त कीअं कंदो? अर्ज़ु इहो आहे त सूफ़ी जे सोज़ साज़ खे, सूफ़ी खे अलाह जो इश्क लॻल हूंदो आहे, उहो उनखे सोज़ आहे, उनखे दुनिया जो इश्क न आहे, उनखे अलाह जो इश्क लॻल आहे। जॾहिं उहो अलाह खे यादि करे थो, उन जो साज़ जेको आहे, ॿाहिरियों साज़ त ठीकु आहे, पर अंदर जो साज़ आहे, अंदर जो साज़ जेको आहे उन जी रिदम, उन जे तरीक़े खे जेको आहे अलाह सां मुंसलिक करणो आहे। अलाह सां जॾहिं तव्हां पंहिंजे वजूद खे, पंहिंजे रूह खे, पंहिंजे ख़्याल खे मुंसलिक कंदा, तॾहिं तव्हांखे अलाह यादि बि रहंदो तव्हां मां। जॾहिं तव्हांखे अलाह यादि हूंदो तव्हां बुरो कमु न कंदा। जॾहिं तव्हांखे अलाह यादि हूंदो तव्हां चोरी न कंदा। जॾहिं तव्हांखे अलाह यादि हूंदो तव्हां को बि जेको आहे सो ज़ुल्म न कंदा। हे ॾिसो ज़ुल्म जेको थिए पियो, इन्हनि खे अलाह यादि न आहे। जेकॾहिं उन्हनि खे अलाह यादि हुजे त उहे मासूम माण्हुनि खे क़तलु न कनि। फ़क़ीर हमेशह मोहबत जो दर्स ॾिए थो त इहा इबादत आहे तव्हांजी, इंसान ज़ात जी ख़िदमत कयो। इंसान ज़ात ॾुखायल आहे, अलाह ॾुखायल आहे। अलाह चए थो हुकूकल इबाद खे माफ़ु न कंदुसि। हुकूक अलाह आहिनि, मुंहिंजूं जेके इबादतूं तव्हां छॾियो था उन्हनि जी त माफ़ी ॾींदुसि, पर जेकॾहिं तव्हांखे माण्हू जो खून कयो आहे, कंहिंजो हक़ गज़ब कयो आहे, उन जो पुछाणो तव्हां खां थींदो, उहो धणी तव्हांखे माफ़ु कंदो त तव्हांखे माफ़ी मिलंदी, न त माफ़ी न आहे। अलाह जी सरकार ई माफ़ु नथी करे। उन लाइ लाज़िमी आहे बिल्कुलु इंसानियत खे सम्झणो आहे। फ़क़ीर चए थो इंसानियत खे सम्झो। अब्दुल जब्बार साहब, तव्हांजो ओपिनियन हिन हवाले सां छा आहे? असांजो ओपिनियन बि इहो ई आहे त फ़क़ीर जेको आहे असुलु इंसानु आहे। उन वटि न को का ज़ात आहे, न को का पात आहे। उनजे लाइ सभु जेको इंसानु आहे उहो तमामु मथे आहे। ऐं फ़क़ीर इंसान सां भली उहो कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखंदो हुजे, उन सां ईअं ई प्यारु कंदो आहे जीअं पंहिंजे औलाद सां प्यारु कंदो आहे। माशाल्लाह। ऐं उहो ज़ाहिर आहे जेको माण्हू भली गैर मज़हबी हुजे, जेकॾहिं उहो अचे थो, उनखे एतिरो प्यारु मिले थो त उहे बाक़ी सभु शयूं भुलिजी थो वञे। ऐं उनजी हक़ीक़त में जेका इस्लाह थिए थी उहा बि इन्हनि ई दरगाहुनि तां थिए थी। बाक़ी ॿिए हंधि का बि अहिड़ी न को का यूनिवर्सिटी में उन को हितां जेकॾहिं दर्स हक़ीक़त जो जेको दर्स मिले थो उहो सिर्फ़ु दरगाहुनि तां मिली सघे थो। उन नियत सां जेकॾहिं केरु वञे त सभु हासिलु थी। माशाल्लाह। सो ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं, पर असां सां गॾु तमामु सुठे आवाज़ जो मालिक रागी मौजूदु आहे, फ़क़ीर इमाम अली बिरोही। सो असां चाहींदासीं त हिते हिकिड़ो कलाम अव्हां ॿुधायो। सो कहिड़ो कलाम ॿुधाइणु चाहींदो?
उर्दू कलाम है, असांजे मुर्शिद शहनशाह जो कलाम है उर्दू ज़बान में। जी, पी जी। पी के जाम बेखुद सरशार हो रहा है, मेरा ख्याल मुझसे मैखार हो रहा है। वाह वाह, जी जी। अफलाक से लाई जाती है, सीनों में छुपाई जाती है। अफलाक से लाई जाती है, सीनों में छुपाई जाती है। तौहीद की मैं सागर से नहीं, आँखों से पिलाई जाती है। ना मोमिन हूँ ना मुशरिक हूँ, ये एक मशरब है रिंदाना। ना मोमिन हूँ ना मुशरिक हूँ, ये एक मशरब है रिंदाना। मेरा मसजूद है पीर मुगा और काबा है मैखाना। पी के जाम बेखुद सरशार हो रहा है, पी के जाम बेखुद सरशार हो रहा है। मेरा ख्याल मुझसे, मेरा ख्याल मुझसे मैखार हो रहा है। पी के जाम बेखुद सरशार हो रहा है। मेरा ख्याल मुझसे, मेरा ख्याल मुझसे मैखार हो रहा है। पी के जाम बेखुद, पी के जाम बेखुद। वजदान वलवला खुद, वजदान वलवला खुद तैयार हो रहा है। पी के जाम बेखुद, पी के जाम बेखुद। शह विलायत इसरार रंग रमूजी, शहबाज शह विलायत इसरार रंग रमूजी। हर दम में दम लगाए, हर दम में दम लगाए, अबरार हो रहा है। पी के जाम पे
सरशार हो रहा है मेरा ख्याल मुझसे, मेरा ख्याल मुझसे मैं खार हो रहा है। पी के जाम पे खुद, पी के जाम पे खुद। पोशीदा हक हकीकत ये जो गिलाफ की पोशीदा हक हकीकत खूबा ख्याल यका, खूबा ख्याल यका इज़हार हो रहा है। बीबी के जाम पे खुद सरशार मैं खार हो रहा है। पी जाम पे खुद, पी जाम पे खुद। बका के साए सरगोशियां करे जो, अल्लाह बका के साए सरगोशियां करे जो। इस राज निज निहानी, इस राज निज निहानी बेकरार हो रहा है। सरशार हो रहा है मेरा ख्याल मुझसे, मैं पार हो रहा है। बीबी जाम पे खुद, बीबी जाम पे खुद। रूदाद कुन कहानी आतिफ अली अहमद, रूदाद कुन कहानी मुतू की बिल महेसी, मुतू की बिल महेसी हर बार हो रहा है। बीबी के जाम पे खुद सरशार हो रहा है मेरा ख्याल मुझसे, मेरा ख्याल मुझसे मैं खार हो रहा है। बीबी जाम पे खुद, बीबी के जाम पे खुद, बीबी जाम पे। माशाल्लाह तमाम बेहतरीन कलाम। व्यूवर्स इन्हीं से टाइम थी वियो आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स मुख्तसर
सिर्फ़ु ब्रेक हुई ब्रेक खां पहिरियों जेको कलाम मां ॿुधो पिया माशाल्लाह तमामु बहितरीन लिरिक्स हुया कलाम जा शाइरी ते जेकॾहिं तव्हां ध्यानु ॾिनो हुजे त छो जो शाइरी हिकिड़ी अहिड़ी शइ आहे हिकिड़ो अहिड़ो वसीलो आहे जंहिंजे वसीले तव्हां पंहिंजी सोच खे चेंज करे सघो था ऐं शाइरी हिकिड़ी सिट में तव्हांखे इलाही कुझु चई सघे थी ऐं हूअं जेकॾहिं तव्हां ॻाल्हाइणु वेहो त तव्हांखे इलाही कुझु खपे थो ॻाल्हाइण जे लाइ इलाही वर्ड्स खपनि था पर शाइरी जी उहा ज़ुबान आहे तव्हां ॿिनि सिटुनि जे अंदरि अंदरि पूरी कहाणी मुकमल करे सघो था इहा ई ख़ासियत आहे ऐं ख़ासि करे वरी जेकॾहिं बुज़ुर्गनि जी शाइरी जी ॻाल्हि कयूं जेके असांजा सूफ़ी शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी जी ॻाल्हि कयूं त मुंहिंजे ख़्याल में वधीक तव्हां उनखे डिफाइन करे सघो था त उन्हनि जी शाइरीअ में केतिरो वज़न आहे केतिरो बहर आहे ऐं मौजूदा कंडीशन जे लिहाज़ सां उहा शाइरी केतिरी इफेक्टिव बिल्कुलु असां जेको अॼु कलाम पढ़ी रहियो आहे फ़क़ीर इमाम अली बिरोई इहो जेको कलाम आहे दरगाह हज़रत मिसण शरीफ़ जो पहिरियों सिजादा नशीन हज़रत सूफ़ी फ़क़ीर अली अहमद मिसण सरकार अली अहमद मिसण उन जी शाइरी आहे आरफ़ाना कलाम आहे को बाज़ारी शाइरी न आहे ऐं उन खां पोइ संदन 3 रिसाला इसरार हक़ इरशाद हक़ आशकार हक़ छपजी चुका आहिनि यादगार कमेटीअ दरगाह मिसण शरीफ़ जी उन जे तरफ़ां जीअं त हाणे पाण ताज़ो विसाल कयो अथनि 8 फरवरी 2016 ते त हाणे बाक़ी जेको रहियल कलाम आहे उन ते कमु हले पियो हाणे मुकमिल दीवान या रिसालो छपजी पधिरो थींदो पंहिंजी संदुनि जेका असां दरगाह शरीफ़ ते सिजादा नशीनी 1982 खां जॾहिं वॾे बुज़ुर्ग सरकार सूफ़ी अब्दुल्ला मिसण विसाल कयो त उन खां पोइ पाण जेको असां दरगाह जा सिजादा नशीन मुक़ररु थिया उन खां पोइ जेको आहे सिजादा नशीन वारे कंहिं तख़्त ऐं ताज जा जेको आहे मुहताज न रहिया 24 कलाक पंहिंजी फ़ुक़रा सां आयलनि सां महिमाननि सां ॾुखायलनि सां बुखायलनि सां पंहिंजे मैखाने में पंहिंजे आस्थाने वेठा रहिया उन दौरान जेको आहे सो इहो शाइरी जी बि संदन लऊं लुगी तंहिंखां पोइ शाइरी शुरू थी पोइ मुख़्तलिफ़ जेके आहिनि से ईंदा रहिया ॻाइणा फ़ुक़रा संदन कलाम जेको आहे हिकिड़ो थल तव्हांखे कलाम जो ॿुधाईंदुसि तव्हांखे वसत मां ख़बर पवंदी त साईं जो कहिड़ो ख़्याल में आहियां ख़्याल में मिलंदुसि ख़्यालु ॾिठुमि पंहिंजो खोले ख़्यालु ॾिठुमि पंहिंजो खोले इहो केरु ॿोलियूं थो ॿोले इहो पाण ॿोलियूं थो ॿोले छो जो अलाह पाक जे जेसिताईं कुदरत आहे जेसिताईं उन जो हुकुम आहे तेसिताईं असांजो दम बि हले थो असांजो साह बि हले थो असांजो जीवन बि हले थो उहो सभु कुझु जेको आहे उनखे सूफ़ी सम्झे थो उहो चए थो जेका अलाह जी ॾात आहे तोसां आहे जेसिताईं तुंहिंजी ज़िंदगी आहे इन खे जेको आहे सो तूं सुठे नमूने सां इस्तेमालु कर काफ़ी सही अब्दुल जब्बार साहब जे हूअं रिवायतुनि मूजिबि असांजूं जेके मुख़्तलिफ़ दरगाहूं आहिनि लाल शहबाज़ कलंदर जी दरगाह आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह आहे त उन्हनि जी दरगाहुनि ते कुझु अहिड़ियूं रिवायतूं आहिनि जेके क़दीम अरसे खां हलंदियूं अचनि पियूं अॼु बि उन्हनि शयुनि खे उन्हनि रस्मुनि खे बरक़रार रखियूं पिया अचनि सो जेकॾहिं अव्हां खां मां इहो पुछां त फ़क़ीर अब्दुल्ला मिसण शरीफ़ जे दरगाह जूं कहिड़ियूं रिवायतूं आहिनि असांजूं जेके रिवायतूं आहिनि उहे त मतिलबु फ़क़ीर साईं जेको पंहिंजे असांजो मुर्शिद पाक सूफ़ी फ़क़ीर अली अहमद मिसण सरकार उहे जॾहिं हिते हुआ त असांजो जेको हुते कचहरी थींदी हुई जेको हुते फ़ुक़रा ईंदा हुआ उहे सभु माना उन्हनि सां जेको बि दर्स थींदो हो हुते जेका बि कचहरी थींदी अलाह वारनि जी कचहरी थींदी हुते ॿियो को बि अहिड़ी का बि ॻाल्हि कोन थींदी सवाइ अलाह जे मतिलबु असांखे जेके ज़माने में असां हलूं था घुमूं फिरूं था हर लिहाज़ सां असांखे जेको असांजे मुर्शिद पाक हर शइ सम्झाई अॻे जी बि पोइ जी बि जेका हले पई उहा बि ॿुधाई ऐं उहे सभु हींअर सचियूं आहिनि असीं उनखे जॾहिं हींअर ॾिसूं था हू ज़ाहिर में हींअर असां सां मौजूदु न आहिनि हूअं त असां सां गॾु आहिनि पर उहे जेके बि शयूं असांखे उहे ॿुधायो आहे चई विया उहे सभु बरहक़ आहिनि बेशक असांखे हर जेको ग़लति कमु आहे उन्हनि सम्झायो त बाबा हीउ जेको आहे ईअं तव्हां न कयो अलाह जो जेकॾहिं नाम असांखे असांजे मुर्शिद पाक ॾिनो असांजो नाम जेको आहे उहो जंहिं नाम वरितो आहे फ़क़ीर जेको तालिब थियो आहे उहो उन नाम खे वठंदो ईंदो उन जी हर मुश्किल आसान थींदी ईंदी उन हिसाब सां जेको आहे माना
को बि उहो को बि जेकॾहिं तालिब हूंदो उन खां को गुनाह या को बि अहिड़ो ग़लति कमु थी नथो तमामु सघे सुठी छो जो हुनखे इस्म ई अहिड़ो मिलियल आहे तमामु सुठी ॻाल्हि तमामु बहितरीनु ॻाल्हि कई नज़ीर मोहम्मद साहब ज़ाहिरीन यकीनन अचनि था दरगाह ते मज़ार ते त उन्हनि जे लाइ रिहाइश जो इंतज़ाम जेको आहे सो तरीक़ो इहो आहे जेको दरगाह जोग शरीफ़ जो तसलसुल आहे उहो ई साॻियो तरीक़ो बरक़रार रखियूं पिया अचो त असांजो जेको आहे दरगाह ते रोज़ानो जेको आयल आहे त उनजे लाइ लंगर खानो आहे उतां उनखे लंगर मिले थो छो जो ॿाहिरि खां परे परे खां माण्हू अचनि था उन्हनि जी रिहाइश जो बंदोबस्तु हूंदो आहे उन खां पोइ जेको तालिब मुरीद थिए थो या जेको ज़िक्र फ़िक्र सां मुंसलिक थिए थो उन ते मुर्शिद जे तरफ़ां अमुर हूंदो आहे उन जा टाइम मुक़ररु थियल आहिनि बाबा हिन टाइम ते तोखे हीउ ज़िक्र फ़िक्र करिणो आहे हिन टाइम ते तोखे हीउ कमु करिणो आहे उन खां पोइ दरगाह जो हिकिड़ो सिलसिलो आहे उन में ॾियारा थियनि था जेको फ़क़ीर वली हूंदो आहे उनजे विसाल जो ॾींहुं जेको थींदो आहे उहो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे त असांजे मुर्शिद जो जेको आहे 7 तारीख़ जेको आहे 7 जी राति गैदरिंग थींदी आहे उन खां पोइ सॼी राति आरफ़ाना कलाम जी महफ़िल थींदी आहे सुबुह जो समाज जो ज़िक्र थींदो आहे राग थींदो आहे बग़ैर साज़नि जे ज़िक्र थींदो आहे दरगाह पाक में उन खां पोइ ख़तम शरीफ़ थींदो आहे दुआ घुरी सभु को तालिब पंहिंजी जाइ ते वेंदो आहे को ईंदो आहे रहंदो आहे पंहिंजे मुर्शिद सां 4 घड़ियूं पंहिंजो टाइम जूं कढी पंहिंजे जेके आहिनि मुश्किलातूं तकलीफ़ूं ज़ाहिर ज़माने जा बि हुजनि था उन सां गॾु रूहानी बि तरबियत उन्हनि जी थिए थी त 24 कलाक जेके आहिनि असांजा मुर्शिद पाक उते मौजूदु हूंदा आहिनि ॿियनि वांगुरु न आहिनि जो कराची इस्लामाबाद या फॉरेन में उन्हनि जा बंगला हुजनि या गाॾियूं हुजनि या उहे होॾे ई हुजनि अलाह उन्हनि खे बि गंज ॾिनो आहे पर मक़सदु इहो आहे पंहिंजो तसलसुल बरक़रार रखनि था जेको तरीक़ो आहे उन हिसाब सां हलनि था जेको मुर्शिदनि खां अमुर अचे पियो जेको थिए पियो छो जो हीउ तसलसुल जेको आहे रूहानी जेको कुझु आहे इहो ज़बान ब ज़बान सीना ब सीना अचे थो सूफ़ी जो जेको मसलक आहे उहो ॻुझो आहे ज़िक्र बि ॻुझो आहे फ़िक्र बि ॻुझो आहे पर ज़ाहिर में सभिनी खे ॿुधाइनि था त बाबा हिन तरीक़े सां अचो तॾहिं तव्हां जेको आहे सही तरीक़ो वठी सघंदा सही सही ठीकु ऐं फ़क़ीर इमाम अली बि असां सां गॾु मौजूदु आहे अव्हां खां पुछणु चाहींदसि अव्हांखे दरगाह ते केतिरो अर्सो थियो आहे ॻाईंदे मूंखे तक़रीबन दरगाह ते 14-15 साल खनि थी विया 14-15 साल जी ऐं तक़रीबन नंढड़ो हुयुसि जेका करम नवाज़ी आहे राग जी मुंहिंजो उस्ताद मुंहिंजो मुर्शिद ऐं ईअं सम्झो हीउ जेको राग करियां पियो जेको कुझु करियां पियो सभु मूंखे हिन मुर्शिद तरबियत ॾिनी आहे इन खां सवाइ को बि उस्ताद न आहे माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि ऐं उहा जेका तरबियत आहे उहा तव्हांजे आवाज़ मां तव्हांजे अंदाज़ मां वाज़े आहे सो हिते मां चाहींदसि कचहरी त असां बिल्कुलु कंदा ई रहंदासीं पर छा करे जो तव्हां हिते मौजूदु आहियो त मौक़े जो फ़ाइदो वठंदासीं ऐं मुंहिंजे आवाज़ खे ॿुधंदासीं सो कहिड़ो कलाम पेश कंदो हाणे आउं कलाम ॿुधाईंदुसि सिंधी कलाम इश्क जी ॻाल्हि आहे इश्क ज़ोरावर ज़ोर ममीर माराए कूंदर गुहाए आहे इश्क ज़ोरावर ज़ोर जी सरासर साबूत थी सचे सब सांगा सरासर साबूत थी सचे सब सांगा अची पो इश्क में नंग छड़े नागा लंघ लाहूती लांघा अली अहमद सरासर साबूत थी सरासर साबूत थी रख सामिन सांसूं ऐनन संदे इश्क जो थी मत वालो मलंग रचरे टोलाल थी अला मझारिंदी रंग जोटे जी असां जंग
रंग अली अहमद सरासर साबूत थी। हुआ है इश्क जोरावर जोर आहे इश्क जोरावर जोर ममीर मराए उधर को आए आहे इश्क जोरावर जोर आहे इश्क जोरावर जोर ममीर मराए उधर को आए आहे इश्क। सैयद सारो साथ पुहायो वो इश्क इमाम हुसैन मल्हायो सैयद सारो साथ पुहायो। शाही शहादत बारो शोर शाही शहादत बारो शोर ममीर मराए उधर को आए आहे इश्क जोरावर जोर आहे इश्क। संग ने से सिरड़ो चढ़ायो इश्क मंसूर हुलायो संग ने से सिरड़ो चढ़ायो। करे अनल हक जा दम दम दौर करे अनल हक जा दम दम दौर ममीर मराए उधर को आए आहे इश्क जोरावर जोर आहे इश्क। चढ़ायो हाणे पंहिंजो पाण पीढ़ायो इश्क बिलावल चोट चढ़ायो हाणे पंहिंजो पाण पीढ़ायो। मस्त मैदान जे मालिक मोर मस्त मैदान जे मालिक मोर ममीर मराए उधर को आए आहे इश्क जोरावर जोर अल्लाह आहे इश्क। बेसर नामो बाप पढ़ायो इश्क सूफी शहीद करायो बेसर नामो बाप पढ़ाओ। थी हक ऐं बातिल वरी तोर हक ऐं बातिल वरी तोर ममीर मराए उधर को आए आहे इश्क जोरावर जोर आहे इश्क।
इश्क अली अहमद वारो नित नित पसायो नाथ नज़ारो हो अहदों इश्क अली अहमद वारो नित नित पसायो नाथ नज़ारो करे इस बात करे इस बात हो करे इस बात अंदर में और करे इस बात अंदर में और ममीर मराए उधर को आए आहे जोरावर जोर आहे इश्क जोरावर जोर ममीर मराए उधर को आए आहे वाह वाह तमाम बेहतरीन माशाल्लाह जी व्यूअर्स इन जगह टाइम आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो वठंदासीं ब्रेक ॾांहुं ॾिसंदा रहिजो सिंध टीवी मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूअर्स हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं अॼोके प्रोग्राम जो जेको मौज़ू आहे उहो आहे फ़क़ीरी रंग सो हिन महिल ताईं असां फ़क़ीरी रंग जे हवाले सां पंहिंजे मौज़ूज़ महिमाननि सां बि कचहरी कई आहे ऐं कोशिशि कंदासीं त जेकॾहिं अञा वक़्तु रहे थो अव्हां जूं कॉल्स अचनि थियूं त अव्हां जूं कॉल्स बि पिण असां रिसीव कयूं त जे अव्हां फ़क़ीरी रंग जे हवाले सां छा था चवणु चाहियो या अव्हां इन रंग में केतिरा रंगियल आहियो इन हवाले सां अव्हां सां बि कुझु गुफ़्तगू थी सघे छो जो हर इंसान ज़रूरी न आहे त तव्हां कंहिं दरगाह ते वियो था या तव्हां किथे वेही करे जेकॾहिं पाण खे फ़क़ीर सॾायो तॾहिं तव्हां फ़क़ीर आहियो मुंहिंजे ख़्याल में फ़क़ीर लफ़्ज़ हिकिड़ो जज़्बो आहे हिकिड़ो अहसासु आहे जेको हर इंसान जे अंदरि हुजणु खपे सो मूंखे ॿुधाईंदी हलां त लाइन ते असां सां गॾु हिकिड़ी मौज़ूज़ हस्ती मौजूदु आहे साईं जन जो तालुक़ु दरगाह हज़रत सूफ़ी फ़क़ीर अब्दुल्ला मिसर शरीफ़ सां आहे जनाब फ़क़ीर अली दोस्त मिसर साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी जो खैर खुश आहियो तव्हां ठीकु आहियो अदी अल्हम्दुलिल्लाह मां ॿुधायो ख़ुशि आहियो अदी बिल्कुलु ज़बरदस्त प्रोग्राम ॾिसी रहे आहियूं सूफ़ी ज़बरदस्त प्रोग्राम पियो सूफ़ी हले आहे दुनिया में सूफ़ीअ जी जेका लाइन आहे उहा ई वठणु खपे ऐं सूफ़ीअ खे ॾिसणु खपे सूफ़ीअ मां तमामु घणो कुझु मिले थो ऐं लतीफ़ साईं जो हिकिड़ो बि बैत आहे त झण पीअनि झंगल रहनि आया धण धणी अचनि लॾे वेहनि गॾे हर मंझि भित हणी वाह वाह मुंहुं वणी मजलिस मारूड़नि जी तमामु प्रोग्राम तव्हांजो जेका मजलिस हले पई मारूड़नि जी सूफ़ियनि जी उहा तमामु असांखे घणी पसंदि आहे ऐं तव्हांजी पूरी टीम खे मुंहिंजे तरफ़ां दावत आहे ठटे में अचिजो असां वटि दाल रोटी न घर त असां वटि खाइजो इंशाल्लाह इंशाल्लाह पूरी तव्हांजी टीम खे अदी तव्हांखे बि भेण सभिनी खे डायरेक्टर साहिब खे अब्दुल मिसण साहिब खे ऐं सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां दावत आहे दरगाह मिसण शरीफ़ ते इंशाल्लाह इंशाल्लाह बिल्कुलु असां ज़रूरु हाज़िरी भरींदासीं अॼोको जेको प्रोग्राम आहे उनजो मौज़ू आहे फ़क़ीरी रंग इन हवाले सां अव्हां छा चवणु चाहींदो अदी फ़क़ीरीअ में त सभु कुझु अची वियो न भेण फ़क़ीरीअ में इंसान दोस्त इंसान जी ख़िदमत करणु इंसान खे सुञाण पाण खे सुञाण त आउं छा आहियां आउं हिते कहिड़े कमु आयल आहियां रब मूंखे कहिड़े कमु मोकिलियो उहो सूफ़ीअ ख़बर आहे हा सूफ़ीअ जो सॼो ज़िक्र फ़िक्र अंदरि हूंदो आहे अंदरि ॿिया हूंदा न ॿाहिरि ज़िक्र सूफ़ीअ जो अंदरि ई अंदरि जिस्म में जेको पंहिंजे हुनजो सूफ़ीअ जो को बि दुश्मन कोन्हे सूफ़ीअ जेको दुश्मन सो अंदरि दुश्मन उन सां विढ़ंदो आहे सूफ़ी ला कूफ़ी कोन भाए सिकीर मंझाई मंझ विड़े पधर नाए सिपीर जिनी जो साण सिवेर वरी वाहिर बि तिनी जो थिए सूफ़ी जो जेका संगत है सूफ़ी जेका मोहब्बत है सूफ़ी जेको कुर्ब है उन जो तो को मिसाल या को ॾियण बि छा ॾेई सघूं सूफ़ीअ में सभु कुझु अची वियो इंसानत अची वई मोहब्बत अची वई ऊच नीच ज़ात पात सभु ख़तमु थी वई सभई फ़र्क़ु सॼी जेका तफ़रीक़ आहे उहा ख़तमु थी वई त पोइ मुंहिंजे ख़्याल में इहो ई वॾो दर्स आहे जी बिल्कुलु 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 हर मां अलाए किथे किथे जा थी ईंदा आहिनि पूरे पाकिस्तान खां ॿाहिरि खां बि माण्हू हिते ईंदा माशाल्लाह इहा तमामु सुठी तमामु ज़बरदस्त जो तव्हां अचिजो ज़रूरु असां वटि अचिजो असांखे ॾाढी ख़ुशी थींदी वॾी ऐं महिरबानी इहे सूफ़ी प्रोग्राम हलंदा रहंदा असांखे तमामु घणी ख़ुशी थी थिए ऐं इन में हर इंसान ज़ात खे जेको सबक़ मिले थो मोहब्बत जो कुर्ब जो भाई पीउ जो इहे सूफ़ी संगत जेका इन में ई मिलंदो आहे
बिल्कुलु सही। सो वॾी महिरबानी, लख थोरा मां जा अमां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं ॾाढी सुठी कचहरी अवां सां रही। ऐं साईं जन जेका ॻाल्हि कई सूफ़ियुनि जे जंहिं दर्स जे हवाले सां, उनखे तव्हां मां चाहींदसि अॻिते कंटिन्यू कयो, न त असां वधीक गुफ़्तगू कयूं। जी हा, त सूफ़ी जेको आहे उहो इंसान जे इख़लाक़ जी जेका आहे असां तरबियत करे थो। असांजा मुर्शिद करीम आहिनि, वेठल आहिनि, जेको बि अचे थो। हाणे इमाम अलीअ सां वटि फ़क़ीर ॻाइणो आहे, हे नंढड़ो भटकियो पिए, मुख़्तलिफ़ हेॾां होॾां पिए हलियो, हिन खे वठी पाण वटि विहारियूं। हिन खे जेको आहे आरफ़ाना कलाम, ही इबादत आहे। ही राग जेको आहे सो आम राग न, ही राग इबादत आहे। हिन में क़ुर जी बि ॻाल्हि आहे, सुनत जी बि ॻाल्हि आहे, नबी जी बि ॻाल्हि आहे, अलाह जी बि ॻाल्हि आहे, रसूल जी बि ॻाल्हि आहे, बंदे जी बि ॻाल्हि आहे, शरीयत, तरीक़त, हक़ीक़त, मार्फत। फ़क़ीर जेको आहे दर्स ॾींदा आहिनि शरीयत जो। बाबा पहिरीं तव्हांखे जेको आहे शरीयत जो दर्स आहे, तव्हां शरीयत जे ॻाल्हि खां ॿाहिरि न वञो। उहे माण्हू ग़लति आहिनि जेके चवंदा था फ़क़ीर निमाज़ नथो पढ़े, फ़क़ीर हीअं नथो करे। उन्हनि जी निमाज़ 24 कलाक निमाज़ आहे। साईं जन जो कलाम आहे, नीह निमाज़ दा वक़्त न कोई, जो दम गाफ़िल काफ़र सोई, रख तलब सिक सौज़ मिड़ोई, हे शामिल नहीं यार जुदाई, इस्म आज़म दा थी सौदाई। इस्म आज़म अलाह जो नालो आहे, इस्म आज़म दा थी सौदाई। उनजी तोखे सौदा हुजे, उनजी तोखे लगन हुजे, उनजी तोखे इश्क हुजे, कर वापार वहदत इलाही। उन जे लाइ जेको आहे उहे ज़िक्र फ़िक्र जी ॻाल्हि कनि था, अलाह जी ॻाल्हि कनि था। दुनियादारी बि आहे, इहो नफ़्स सभु कंहिं सां आहे, पंहिंजा बचा बि आहिनि, असां बि आहियूं। ऐं प्रोफेसर आहियां, प्रिंसिपल आहियां कॉलेज जो, पंहिंजा घर ख़ानदान पंहिंजे दुनियादारी खे बि ॾिसां थो, उन सां गॾु पंहिंजे अलाह खे बि यादि करियां थो, पंहिंजे रसूल खे बि यादि करियां थो, पंहिंजे मुर्शिद जी ख़िदमत बि करियां थो। हिते हिकिड़ो सवाल तव्हां खां बि ज़ाती पुछणु चाहींदसि, अव्हां खे फ़क़ीरी रंग कीअं लॻो? असां मुंहिंजो जेको होम डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ासि आहे, ऐं जेको आहे पहिरीं दरगाह जोग शरीफ़ ते आयसि, उतां वरी जोग शरीफ़ वारा साईं जन जेके आहिनि सूफ़ी, उन्हनि चयो तव्हां ठटे वञो। पोइ साईं वारनि सां असांजी जेका असां सोबत थी, उन खां पोइ ॾिठोसीं त असां ठलो रुगो बाज़ारनि में धिका खाईंदासीं, कुझु बि कोन मिलंदो, पंहिंजो जेको टाइम आहे। बाक़ी जेको हिकिड़ो त असां हिलाल वजह नौकिरी कयूं था, रोज़गार कयूं था, दुकानदारी करे, जेको कुझु तव्हां पंहिंजो करियो। बाक़ी जेको टाइम आहे उहो तव्हां इस्लाह इंसान लाइ करियो, पंहिंजे पाण खे बि सुधारियो, ॿियनि खे बि सुधारियो। सही, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं पंवर साहिबु, अव्हां खां ॼाण चाहींदमि, अधे माशाल्लाह कलाम जेको पेश कयो, ऐं उन खां पोइ अव्हां जेको साईं जो ज़िक्र थियो त साईं जन लतीफ़ सरकार जे रिसाले खे हिफ़्ज़ कयो हुयो, सो उन मुतालिक़ ऐं उन्हनि जे शाइरी मुतालिक़ कुझु ॿुधाइणु चाहींदा? असांजे जेके मुर्शिद पाक जेको हिफ़्ज़ कयो, ईअं मतिलबु हाफ़िज़ हुआ। उन्हनि वटि लतीफ़ साईं जे रिसाले ते उन्हनि जो एतिरो उबूर हो जो उन वटि डॉक्टर बलोच साहिबु, साईं सालिह मोहम्मद जेको कचहरी प्रोग्राम कंदो, उहे इहे सभु जेको आहे उन्हनि। अच्छा, ॿियो इहो त लतीफ़ साईं जे जेको बि रिसालो पाक आहे, उनजो जेको मतिलबु आम माण्हू जी असीं पढ़ूं था, असीं हालांकि पढ़ियल लिखियल आहियूं, पर असां बि जेको ज़ेर ज़बर सां असांखे पूरी ख़बर कोन थी पए। ऐं असांजे मुर्शिद पाक जे साम्हूं जेको लतीफ़ सरकार जो बैत ग़लति चयो त हुनखे उते जो उते चवंदो त बाबा इहो ग़लति आहे। मतिलबु हुनखे एतिरो उबूर हो जो हुनजो चवंदो ज़ेर ज़बर सां माना जो फ़र्क़ु पइजी थो वञे, तंहिंजे करे पहिरियों इन तलफ़ुज़ खे सही कयो, ज़ेर ज़बर खे सही, एतिरो हुनखे उबूर हो लतीफ़ सरकार ते। ठीकु, तमामु सुठी ॻाल्हि। सो अदो सां गॾु मौजूदु आहे इमाम अली। सो अव्हां खां हिकिड़ो कलाम ॿुधणु चाहींदासीं, कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? आधी कलाम असांजे मुर्शिद सरकार शहनशाह अली अहमद साईं जो कलाम आहे। अली अहमद साईं उर्दू में। मंसूर ने नारा लगाया अन्नल हक इल्हाम से, खूब था वाक़िफ़ हो यारो इश्क के अंजाम से। वाह वाह वाह। सो पहिरियों कलाम ॿुधंदासीं, पोइ अव्हां सां हिन कलाम जे मुतालिक़ ॻाल्हाईंदासीं। जी शराब मोहब्बत वाला पीता जह मस्ताने, शीन शराब मोहब्बत वाला पीता जह मस्ताने, इस्म जिस्म
कनू चुक पिया वन मिलिया दोस्त यगाने इसम जिस्म कनू चुक पिया वन मिलिया दोस्त यगाने रायत रब्बी बऐन रब्बी आखन राज निहाने रायत रब्बी बऐन रब्बी आखन राज निहाने दिल बर आने दिल बर जाने मंसूर ने नारा लगाया अनल हक इल्हाम से बाबा अनल हक इल्हाम से मंसूर ने नारा लगाया अनल हक इल्हाम से अनल हक इल्हाम से खूब थावा किपमो यारो इश्क के अंजाम से बाबा इश्क के अंजाम से फंस के कैद को बाबा फंस के कैद को अल इंसान श्री व अनास रहूं काटा फंस के कैद को बाबा काटा फंस के कैद को हो ख्याल कौश है बाज परवाजी हुआ एक नाम से एक नाम से मंसूर ने नारा लगाया अनल हक इल्हाम से बाबा अनल हक इल्हाम से दायम हुआ बाबा महबूब से दायम हुआ काई बसीर महबूब से दायम हुआ बाबा महबूब से दायम हुआ कतरा कुलज़म बन गया हक हकीकत जाम से बाबा हक हकीकत जाम से वो मंसूर ने नारा लगाया अनल हक इल्हाम से बाबा अनल हक इल्हाम से बशर बाकी नहीं बाबा कोई बशर बाकी नहीं वल्लाह पे कुल शय मुहीत कोई बशर बाकी नहीं बाबा कोई बशर बाकी नहीं हक आ रही थी ये सदा बुलबुले बुस्तान से बाबा बुलबुले बुस्तान से मंसूर ने नारा लगाया अनल हक इल्हाम से बाबा अनल हक
इल्हाम से। कतरा कतरा खून का बाबा, कतरा कतरा खून का। मन खुदायम में महू था, कतरा कतरा खून का बाबा, कतरा कतरा खून का। हक मिट गई तफरीक अक्सर दर्द के दवाम से, अब दर्द के दवाम से। ओ मंसूर ने नारा लगाया अनल हक इल्हाम से, अब अनल हक इल्हाम से। हालत हुलाजी में भी हैं सालिक सदा बाबा, में भी हैं सालिक सदा। ओ अली अहमद हालत हुलाजी में भी हैं सालिक सदा बाबा, में भी हैं सालिक सदा। हक रम्ज़ रिंदा रम्ज़ रिंदा नी इनायत हुई अता इमाम से बाबा, हुई अता इमाम से। मंसूर ने नारा लगाया अनल हक इल्हाम से बाबा, अनल हक इल्हाम से। है खूब थावा किफ मोयारो इश्क के अंजाम से, अब इश्क के अंजाम से। तमाम बेहतरीन माशाल्लाह, तमाम सुठो कलाम ऐं तमाम सुठो न इंसाफ़ तव्हां हिन शाइरी सां बि कयो, छाजे करे तव्हांजो अंदाज़ माशाल्लाह एतिरो सुठो आहे। सो असां चाहींदासीं त हिन शाइरी जे हवाले सां साईं अली अहमद साईं जन जी शाइरी, उन्हनि जो कलाम ऐं अदे एतिरी ख़ूबसूरती सां माशाल्लाह हिन कलाम खे पेश कयो। अवां हिन मुतालिक़ छा चवंदा? जी जी, हाणे ही कलाम जेको सो उर्दू सिनफ़ में चयल आहे साईं जन जो, मंसूर ने नारा लगाया। मंसूर जेको आहे, मंसूर हुलाज, तव्हांखे ख़बर हूंदी हिस्ट्री में बि आहे त सूफ़ी मसलिक सां वाबस्ता हो, वहदतुल वजूद। उन्हनि पंहिंजे वजूद में वहदत खे, ख़ुदा जी ज़ात खे इस्बात कयो। साईं जन फरमाइनि था मंसूर ने नारा लगाया। मंसूर कहिड़ो चयो? मन ख़ुदायम। उन ते फ़तवा जारी थी वई त जेको आहे सो हिनखे शहीद करायो वञे। पर इहो हुन छो पे चयो? छो त हुनखे अलाह जी ज़ात पे चयो त तूं ही आहीं। अलाह थी वियो, हू मंसूर विचां ख़तमु थी वियो। उन हक़ खे इस्बात कयो, अलाह जी ज़ात खे इस्बात कयो। हालांकि हू पंहिंजे मनसब खां, पंहिंजे खां वाक़ुफ़ु हो त मूंखे दार ते बि चढ़णो आहे, सूरी ते बि चढ़णो आहे। जेकॾहिं ही बाज़ारी मुला हुजे हा त उहो ईअं न करे हा। उहो चए हा त बाबा मूंखे कहिड़ो लाचार आहे वञी सूरी ते चढ़ां। पर हक़ जी ॻाल्हि करण में जेकॾहिं सूरी ते चढ़िजे त को मसइलो न आहे। असां जंहिं दरगाह सां वाबस्ता आहियूं, सूफ़ी शाह इनायतुल्लाह शहीद, उन सां बि हक़ ऐं बातिल जी जंग थी, उन खे बि शहीद कयो वियो। उन जो सिर मुबारक जेको आहे जोक शरीफ़ खां ठटे उन टाइम ते गवर्नर हो, नवाब आज़म, उन जी दरबार में आंदो वियो। उन जे दरबारी शाइर उन्हनि सां हम कलाम रहिया। उनखे क़ुर जूं आयतूं, उन खां पोइ जेको आहे सो शाइर फ़ारसी जा, उन में बेसरनामो आहे सॼो, उन में उन सां सुवाल जवाब सर मुबारक कया साईं। हितां खां दिल्ली ताईं उन सां जेको सो ॻाल्हि मुहाड़ कई आहे त उन्हनि हक़ इस्बात कयो आहे। उन्हनि अलाह खे जेको आहे सुञातो, अलाह खे सम्झो, तॾहिं अॼु उन्हनि जो दरगाह झोक शरीफ़ सां वाबस्ता साईं उन्हनि जूं 500 दरगाहूं आहिनि जिन खे फैज़ दरगाह झोक शरीफ़ खां मिलियल आहे। हीअ हिन 15वीं सदी में फ़क़ीर अब्दुल्ला मिसरी जी दरगाह जेका आहे, इहो बि उन्हनि जो फैज़ आहे, उन्हनि जी वंड आहे।
तॾहिं जेका असां अलाह जी ॻाल्हि हले थी न त हिन ज़माने में केरु अलाह जी ॻाल्हि ॿुधण करण लाइ तयार ई न आहे नफ़्सा नफ़्सी जो दौरु सही चयो बिल्कुलु सही चयो तॾहिं मां आगाज़ में चयो त दरगाह हिकिड़ी अहिड़ी जॻह आहे जिते माण्हू अफ़रा तफ़री जे दौर मां निकिरी करे हिन दुनिया मां निकिरी करे सुकून जी तलाश में सुकून थो वठे वरी राग जेको आहे इहो रूहानी सुकून आहे जेको आरफ़ाना कलाम आहे इहो जेको आहे इल्हाम आहे फ़क़ीर ते सो दरगाहुनि ते बि राग रंग जो सिलसिलो जारी हूंदो आहे इन हवाले सां बि असां गुफ़्तगू कंदासीं पर व्यूअर्स टाइम आहे हिते हिकिड़े ब्रेक जो सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी व्यूवर्स मुख़्तसिर ब्रेक हुई ब्रेक खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं सो उमेद कयां थी त हीअ कचहरी अवां सभिनी खे तमामु घणी पसंदि अची रही हूंदी ऐं अॼोको जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे फ़क़ीरी रंग सो फ़क़ीरी रंग में जेकॾहिं हिन महिल ताईं नाहियो रंग आहे त मां चाहींदसि अवां फ़क़ीरी रंग खे सभ खां पहिरियों त सम्झण जी कोशिशि कयो जेकॾहिं सम्झी वञो था त पोइ उन रंग उहो रंग पंहिंजे वजूद ते लाइणु एतिरो डिफ़िकल्ट कोन थींदो सो इन करे अवां कोशिशि कयो त फ़क़ीरी रंग खे सम्झो उनखां पोइ फ़क़ीरी रंग पाण ते तारी कयो ज़िंदगी लाइ घणी आसान थी वेंदी सो हिन महिल ताईं जेका असांजी गुफ़्तगू थी आहे तमामु सुठी थी आहे सो उमेद कयां थी तव्हां कुझु न कुझु उन मां सिखण जी बि कोशिशि कई हूंदी ऐं असां सां गॾु जेके मौज़ूज़ महिमान मौजूदु आहिनि उन्हनि सां बि असांजी कचहरी हले पई सो फ़क़ीर नसीर मोहम्मद जिस्काणी साहब पाण बि शाइर आहिनि सो अवां जेकॾहिं पंहिंजी जी शाइरी आहे अव्हांखे थोरा सिराइकी जा ॿ बैत आहिनि सूफ़ी फ़क़ीर अली अहमद सरकार जा सी हर्फ़ी आहे जेके 30 अखरी चवंदा आहिनि सो पढ़ी थो ॿुधायां अलफ़ अंदर इस्बात कीता चा नाल नफ़ी दे नाते इश्क इस्बात हिरदे होका हक़दा हुलिया वहदत वाई वाते इश्क इस्बात शींह न लुकदा कनू शिकारिया गजदा ॾींहां राते इश्क इस्बात अली अहमद इश्क इनायत होया नाल पारस पेवंद पाते इश्क इस्बात बेबिरह बेचून बहर विच कर कर काह आयो से इश्क पायो से दम जुदान दम कनू इवें ठाह ठायो से इश्क पायो से बेड़ा बोड़ बियाई वाला हुण हम हक पायो से इश्क पायो से लहरिया लोढ़ लतीफ़ा वालिया घूरा दिल घायो से इश्क पायो से अली अहमद सौज़ दा समुंड सजाई विच सीने समायो से इश्क पायो से इश्क जी ॻाल्हि आहे ही आरफ़ानो कलाम जेको आहे हदीस हो अलाह जो इल्हाम आहे फ़क़ीर ते इल्हाम थिए थो हालांकि साईं जन असांजा एतिरा पढ़ियल न हुआ पर हिन में क़ुरान बि आहिनि रेफरेंस तौरु उन खां पोइ जेका उर्दू जी बि शाइरी आहे हिंदी जी बि शाइरी आहे सिराइकी जी बि शाइरी आहे ऐं सिंधी जी बि शाइरी आहे सिंधी संदन मादरी ज़बान हुई पर ॿियूं ज़बानूं आहिनि उन्हनि में इहो जेको कलाम आहे फ़क़ीरनि जो सो असां लाइ दर्स हूंदो आहे असांखे हिदायत हूंदी आहे इहा कचहरी हूंदी आहे इहा जी नबी जी हदीस आहे थी फ़क़ीरनि जो हे ॿोल कलाम जेको आहे इहो रहनुमाई आहे तालिबनि लाइ आम दुनिया जे लाइ अब्दुल जब्बार साहब अवां बि यकीनन इन शाइरी जो मुतालियो कयो हूंदो इन शाइरीअ में फ़क़ीर साईं जो इश्क ख़ुदा सां केतिरो गहरो हुयो उनखे कुझु बयानु करणु चाहींदा हक़ीक़त में जेको इश्क असुल जेको फ़क़ीर ई सम्झी सघे थो असां त फ़क़ीर खां जेको दर्स वरितो आहे हक़ीक़त जेका आहे उहा आहे इन में अलाह खे सुञाणणु फ़क़ीर सुञातो अलाह खे बिल्कुलु उन जेको बि उन वरी जेको पंहिंजो दर्स ॾिनो आहे उहो बि उन ई हिसाब में उन पंहिंजो ॿुधायो आहे हर शइ त असुल त आहे ई अलाह उहा उनखे सम्झण जी ॻाल्हि आहे जंहिं उनखे सम्झो उन हर शइ पाती फ़क़ीर खे जंहिं सम्झो उन हर शइ पाती मां तव्हांजे हिन तौसर सां अॼु हिन प्रोग्राम जे त इहो त जेको असांजो नौजवान यंग जनरेशन जेका आहे जेका यूनिवर्सिटियुनि में PhD कनि था डॉक्टर्स थियनि था इंजीनियर थियनि था उन ते महिनत कनि था मां इहो चवंदुसि उहो बिल्कुलु असांखे दुनिया सां कॉम्पिटेंट करिणो आहे दुनिया सां असांखे हलिणो आहे हर शइ करणी आहे पर उन सां गॾोगॾु ऐं इहो अर्ज़ु कंदुसि त जेकॾहिं का फ़क़ीर का दरगाह जेको सूफ़ी फ़क़ीर आहिनि कंहिंजी महफ़िल में वेही पंहिंजे अंदर जो जेको आहे न इल्मु उहो बि थोरो हासिलु कंदा त उन्हनि जो इन दुनिया में तमामु रूशनास थींदा ऐं उन्हनि जो क़ल्ब जॾहिं खुलंदो पोइ उहे जेको आम पढ़ण त पढ़ी था वञनि पर जेको हुनजो क़ल्बी जेका रूहानियत वारी जेका दर्स मिले थो उहो फ़क़ीर वटि ई मिले थो ऐं नौजवाननि खे ख़ासि करे इहा गुज़ारिश कंदुसि भली हू तालिब न थियनि का
फ़क़ीर अलाह वारे जी सोबत में अची रहनि उन जूं 4 ॻाल्हियूं ॿुधंदा त हिन दुनिया में तमामु मोहबत माणींदा। तमामु सुठी ॻाल्हि, तमामु सुठी मां ॻाल्हि कई माशाल्लाह। ऐं नसीम अहमद साहब, असां ब्रेक खां पहिरियों जीअं त मां ॻाल्हि कई हुई त असां ॻाल्हि कंदासीं त उते जेको सूफ़ी रंग आहे कलाम जी सूरत में जंहिंखे ॻाए करे पेश कयो थो वञे, ईअं मुख़्तलिफ़ मज़ारुनि ते हिकिड़ो टाइम मुक़ररु थियलु हूंदो आहे त हिन टाइम ते कलाम जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। सो ईअं जेकॾहिं मां इन दरगाह जी ॻाल्हि कयां हज़रत सूफ़ी फ़क़ीर अब्दुल्ला मिसर शरीफ़ जी, त उते छा उते रोज़ाना जेको आहे रोज़ानी जी जेका आहे महफ़िल थिए थी, ॾींहं जो सभु को कमकार पंहिंजो करे थो, हाजत रवा सां हूंदो आहे। राति जो असांजी महफ़िल थींदी आहे, उन में मौजूदा जेके सजादा नशीन आहिनि असांजा सूफ़ी फ़क़ीर जखरो मिसण साईं, उहो गादी नशीन आहे। सूफ़ी अलीदोस साईं जीअं ॻाल्हायो पिए, उहो जेको आहे गादी नशीन जो चाचो आहे, पर गादी हुन वटि आहे। उहे हमा वक़्तु मौजूदु हूंदा आहिनि। उहे वरी असांखे सम्झाईंदा बि आहिनि त आरफ़ाना कलाम सम्झणु थोरो ॾुखियो हूंदो आहे। हीउ जेको आहे सो सम्झणु, जॾहिं उन सां असांजी मोहबत हूंदी त असां सम्झंदासीं। मोहबत पाए मन में साईं जन ॿुधाईंदा त रंढा रोड़िया जिन, जीअं सम्झण जी कोशिशि कई तिन जो सराफ़न दुको ई इहो पंहिंजो कोन ख़राबु कयूं, तिन जो सराफ़न अणतोड़ वघायो, चांव त पाए चित में सनो कतियो जिन, तिन जो सराफ़न दुको ई दाख़िल न कयो। मक़सदु आहे शाह जी कलाम जी बि हले थी तदरीस, उन खां पोइ आरिफ़नि जूं कचहरियूं रिहाणियूं, इहे सभु जेके आहिनि से तालिबनि लाइ जेके आहिनि हिदायत आहे। अच्छा, पाण माशाल्लाह मां प्रोफेसर आहियो, जी जी हा, सो जिथे अमां तालीम ॾियो पिया आहिनि नौजवाननि खे, उते छा हीअ तालीम बि ॾिनी वञे थी या अमां पंहिंजे तौर ते कोशिशि कंदा आहियूं? असां पंहिंजे तौर ते कोशिशि कंदा आहियूं। असांजो सब्जेक्ट या ॿियो आहे। हाणे हींअर असां इहो ॿुधो आहे त जेको शाह लतीफ़ ते लतीफ़ यूनिवर्सिटी खोली आहे, पर असांजे इल्मु तइलीम खाते खे खपे त हिकिड़ो सब्जेक्ट अहिड़ो हुजणु खपे जंहिंमें इंसानियत जो सबक़ु उन्हनि खे ॾिनो वञे, जंहिंमें इंसानियत जो इख़लाक़ जो, इंसानियत जो सबक़ु माना इख़लाक़ जो सबक़ु आहे। हुनखे नंढे वॾे जी ख़बर हुजे, मिट माइट जी ख़बर हुजे, उमिरि जी ख़बर हुजे, रिश्तनि नातनि जी ख़बर हुजे। अॼु जी यंग जनरेशन जेको आहे हर शइ खां जेको आहे सो अलॻि थींदी थी वञे। असांजो मुआशिरो इलाही बुराई तरफ़ पियो वञे, भलाई तरफ़ नथो अचे। उन्हनि खे जेको आहे इहो हिदायत आहे दरगाह जे तवसत सां असां चवंदासीं त उहे जेके आहिनि पंहिंजी अमली ज़िंदगी सुठी ज़िंदगी गुज़ारींदा त सुठे नमूने सां जहान में हलंदा। पर जेकॾहिं ख़राबु लाइन वठंदा, ख़राबु रस्ते था हलंदा त ख़राबु थींदा। ऐं माशाल्लाह असां सां गॾु तमामु बहितरीनु आवाज़ जो मालिक रागी इमाम अली साहब बि मौजूदु आहे। माशाल्लाह तव्हांजो आवाज़, तव्हांजो अंदाज़ तमामु बहितरीनु आहे। लेकिन जंहिं बि महफ़िल में वेंदा हूंदव उते मोट त उनजो त को मिसाल ई कोन हूंदो। सो कीअं लॻंदो आहे जॾहिं सूफ़ी सोज़ रखंदड़ तव्हांजी तारीफ़ कंदा आहिनि, तव्हांजे कलाम खे पसंदि कंदा आहिनि? असां जेको कुझु ॻाईंदा आहियूं तक़रीबन जेका ई शाइरी असां मुर्शिद शहंशाह जी ॻाईंदा आहियूं, माशाल्लाह हूअं चइबो आहे जंहिंजो खाइजे उनजो ॻाइजे, त असांजो मुर्शिद शहंशाह जी शाइरी आहे उहा ॻाईंदा आहियूं। तमामु इज़त मिलंदी आहे, उनजे सदके इज़त मिलंदी आहे। जेको कुझु आहियूं असांजे हिन मुर्शिद शहंशाह जी करम नवाज़ी आहे। जीअं लतीफ़ सरकार जो बैत आहे त थोरा मथोरा मूते मारू थर में वारी थोरड़ी तिहां बि घणेरा भलायूं ऐं भेरा गणे गणिया केतिरा। वाह, तमामु सुठो शेर। सो थैंक यू सो मच। अमां टिनी मौजूदु महिमाननि जी थोराइती आहियां। अमां पंहिंजो ख़ासि वक़्तु ॾिनो ऐं एॾो इलाही सुठी इलाही मुफ़ीद कचहरी रही। सो उमेदु कयां थी त असांजा जेके यूथ हिन महिल ॾिसे पई, जेके नौजवान अदियूं भेनरूं सभई असांजा मारोड़ा ॾिसनि पिया, उन यकीनन फैज़ हासिलु कयो हूंदो। सो आख़िर में को पैगाम ॾियणु चाहींदो सभिनी व्यूअर्स खे जेके ॾिसनि पिया? जी जी हा, उन्हनि लाइ इहो ई पैगाम आहे त मोहबत जो दर्स वठनि, कंहिंखां बि वठनि। अहिड़े चैनल आहिनि, इन्हनि ताईं मुख़्तलिफ़ प्रोग्राम थियनि था, इहे बि इंसान जी इस्लाह लाइ आहिनि, कंहिंजे लाइ आहिनि। उनजे लाइ इहो लाज़मी न आहे त असां हरूभरू दरगाह ते वञूं, ॿुहारा कढूं या फलाण करियूं। असां जेको उनजो पैगाम आहे उन खे अपनायूं, तमामु सुठी ॻाल्हि, उन खे अपनायूं। ईअं न आहे त असां फॉलोवर त आहियूं, जॾहिं असां कंहिं शइ खे अपनाईंदासीं त असां उनजा फॉलोवर थी वेंदासीं। असां उनखे मञण जा, असां इस्लाम क़बूल कयो त असां नबी पाक जा फॉलोवर आहियूं। उन जेको दर्स ॾिनो आहे उन ते असीं हलूं था। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां, छो जो हे रिसालत हुई, नबी पाक आख़िर ज़मा आयो, उन खां पोइ इमामत हुई, उन खां पोइ जेके औलिया अलाह आहिनि उहे अलाह जे तरफ़ां पैगाम आणींदड़ आहिनि, उहे इंसाननि खे इस्लाह जो रस्तो ॾींदड़ आहिनि। जॾहिं असां उन्हनि न, पर उहे हुजनि जेके सही आहिनि, उहे न हुजनि जेके रुॻो पंहिंजे मतिलब लाइ जेके ॻाल्हियूं अजायूं ॻाल्हियूं कनि था ऐं अजाया जेके आहिनि से खोलीनि था दास्तान, उहे न।
तव्हांखे ख़बर पई हूंदी ॿोली मां कलाम मां या असांजी गुफ़्तगू मां थी जेका आहे सा हक़ीक़त ऐं सदाकत जी ॻाल्हि आहे हिन में कूड़ ऐं ॿटाक जी का ॻाल्हि कान्हे का। सो थैंक यू सो मच लख थोरा तमामु सुठो पैगाम। अव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? अदी मां इहो ई पैगाम ॾियणु चाहींदुसि, मां पहिरियों बि चई चुको आहियां त असांजो जेको माना दर्स आहे, जेको दरगाहुनि ते दर्स मिले थो, असां पंहिंजे नौजवान खे पंहिंजे व्यूअरनि खे सभिनी खे इहो ई पैगाम ॾींदासीं त असां मतिलबु पोइ कहिड़े बि माना तरीक़े सां उहे वाबस्ता हुजनि, पर जेको सूफ़ी जो पैगाम आहे उनखे थोरो वापराइनि, उनखे दिलि सां हंडाइनि त अंदरि जी जेका ख़राबियत आहे उहा सभु दूर थी वेंदी। हर शइ तमामु सुठी ॻाल्हि, तमामु सुठो पैगाम लख थोरा अव्हां जा। अव्हां खां पैगाम त असां कलाम जी सूरत में वठंदासीं। सो लख थोरा अव्हां जा जो अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु ॾिनो ऐं हिन प्रोग्राम खे बहितरीनु ठाहिण में अव्हां जो माशाल्लाह वॾो किरदारु आहे। मोहरम साहब, आसिफ़ साहब, लख थोरा अव्हां ॿिन्ही जा बि, छो जो अव्हां खां बिना त मां उहो ई चवंदी आहियां त इनकम्पलीट आहिनि सभु। सो थैंक यू सो मच, अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु ॾिनो। ऐं व्यूवर्स, अव्हां खां बि इजाज़त जो टाइम अची चुको आहे। इलाही ज़बरदस्त कचहरी रही, इलाही घणो मां पर्सनली जेकॾहिं ॻाल्हि कयां त मूंखे तमामु सुठो लॻो इहा कचहरी करे ऐं अव्हां सभिनी सां इहे ॻाल्हियूं शेयर करे। सो आई होप तव्हांखे पसंदि आई हूंदी इहा ॻाल्हि। अव्हां फीडबैक ॾेई सघो था सलाम सिंध जे ऑफिशियल फेस पेज ते वञी करे। अव्हांखे प्रोग्राम बि मिली वेंदो, अव्हां यूट्यूब ते ॾिसी बि सघो था बराए रिपीट में, ऐं रात जो मां रिपीट में बि ॾिसी सघो था। सो अव्हां पंहिंजी फीडबैक ज़रूरु ॾिजो। इंशाल्लाह ज़िंदगी साथ ॾिनो त सुभाणे अव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे पंहिंजी मेज़बान शाज़िया करीम जिलानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू। सरासर साबूत आहिनि अला सूफ़ी मर्द मथे वन वेढ़े तूं तिन जे वन वेढ़े तूं तिन जे पिरतों भरे पेर ॾेई जाम जियण जो सचो कराइन सैर अली अहमद के दिलेर मर्द अचन मैदान में सदे सूह जी कहिड़ी करियां बात लॻो जिनखे कलंदरी कात अली अहमद से पुछा पुछन की न की से पुछा पुछन की न की मोहब्बत जे मारा सड़ी इन सूर में नई सूर में वियावे चारा अली अहमद आज़ारा अजब इश्क अल्लाह जे तो रोज नस्ते प्यार थम मिठा मोहब्बत में मरदी दुसदम तो रोज अलस्ते प्यार अथम मिठा मोहब्बत में मरदी दुसदम रोज अलस्ते प्यार
दम मिठा मोहब्बत में मर दी दुसदम सिक में सोहना शरीर सड़ी पियो सिक में सोहना शरीर सड़ी दिन वैन खाए हो गुदर गम रोसा रोज अलस्ती प्यार अथम मिठा मोहब्बत में मर दी दुसदम नको हकीम तबीब नयाक पुछा नकी दवा दारू संधो जाक पुछा नको हकीम तबीब नयाक पुछा नकी दवा दारू संधो जाक पुछा सब रोज तुझो पेरी पाक पुछा यो सब कुछ भाना जहर जुल्म तुसा रोज अलस्ते प्यार तुम मिठा मोहब्बत में मर दी दुसदम कंध किया कथाया कात घुरा सिर सांग मथे दी रात घुरा कंध किया कथाया कात घुरा सिर सांग मथे दी रात घुरा मिहने से दुख दात घुरा निहने से नजी दुख दात घुरा बेहान विसारे बिरह जो कम तो सा रोज अलस्ते प्यार अथम मिठा मोहब्बत में मर दी दुसदम अली अहमद के अमीन उत्तम लाहे लाग अनासर खुद खत्म अली अहमद के अमीन उत्तम लाहे लाग अनासर खुद खत्म मुतु किबलल मुशाहिदो मौने दम मुतु किबलल मुशाहिदो मौने दम
सदा ख्याल तुझे में आया गुम तुसा रोज अलस्ते प्यार अथम मिठा मोहब्बत में मरी दी दुसदम मिठा मोहब्बत में